अस्सलाम वालेकुम। अॼु फ्राइडे आहे ऐं मोस्टली मां फ्राइडे ते व्लॉग न ठाहींदी आहियां, पर अॼु बसि कुझु एक्टिविटीज़ आहिनि जेके मां चाहियां थी तव्हां सां शेयर कयां। ईअं दिलि चाहे त छो त इलाही ॾींहंनि खां मां डेली लाइफ जा व्लॉग्स न ठाहिया आहिनि। हीअ इस्लामाबाद मां मूं संडे मार्केट मां वरिता। हीअ नंढा नंढा रबड़ जा बॉल आहिनि जंहिंखे पाणी में पिसाइबो आहे त हीअ वॾा थी वेंदा आहिनि साइज़ में। मूंखे यादि न अलाए केतिरा साल 15-20-25 साल पहिरियों बि मां इहे वरिता हुया ऐं घर में डेकोरेट कया हुया। सो अॼु वरी मां जेको आहे कयां थी, इनखे भिॼायां थी पाणीअ में। ऐं मज़े जी ॻाल्हि त मूं वटि का अहिड़ी वॾी साइज़ जी बरनी न हुई, कोई जार न हो शीशे जो जंहिंमें मां विझां, प्लास्टिक जा त आहिनि। हीअ मुंहिंजी हुई दालचीनी जी बरनी। हिन मां दालचीनी रखंदी हुअमि छो त ज़ाहिर स्टिक्स कॾहिं वॾियूं हूंदियूं आहिनि त मूंखे हिन जे लाइ वॾी बरनी खपंदी। सो हिन में मूं विधियूं आहिनि दालचीनियूं, जेके नई मां बरनी वठी आई आहियां। मसालनि लाइ वरितियूं आहिनि, सो हीअ मां हुन मां ख़ाली कई आहे पुराणी। सो हिन में मां हाणे कयां थी हीअ शामिलु पाणी ऐं हीअ बॉल। सो हिनखे मां खोलियो आहे, बल्कि कटियो आहे, कुझु ही किरी पिया दाणा। ख़ैर हिनखे विझूं था हिन में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं पाणी अधु कयांसि थी मां, छो त फुंडंदा जाइ विलारींदा त पोइ जेको आहे पाणी मथे अची वेंदो। तंहिंजे करे हाणे हीअ हिते पिया हूंदा, ॾिसूं था। ऐं हिन महिल तक़रीबन 10:30 बजे सुबुह जो मां हिननि खे रखियो आहे भिॼाइण। सो ॾिसूं त हे केतिरी देरि में था फुंडजी वञनि। दालचीनीअ खे रखंदासीं पंहिंजी जाइ ते। ऐं इन खां अलावा बि ही 3 बरनियूं मूंखे सुगंध गिफ्ट कयूं, सेम ढक आहिनि हिननि जा। ऐं 2 हिकिड़ियूं सनड़ियूं ऐं डिघियूं मां पहिरियों बि ज़िक्र बि करे चुकी आहियां, शो बि करे चुकी आहियां। उहे पैक थियल पयूं, उहे मां इस्लामाबाद मां वरितियूं त जॾहिं उहो अली मोकिलींदो त सभिनी में मूंखे मसाला विझणा आहिनि। खीर कढ़ण जे लाइ रखियो आहे हिते, थोरी देरि पहिरियों ई आयो। ऐं हे मासी थांव धोई वई, कम वारी माई। ज़हरा नालो अथसि, आईंदा मां मासी आहे, कम वारी माई न चवंदमि, ज़हरा चवंदमि, तव्हां सम्झी वञिजो त मुंहिंजी हेल्पर, हाउस हेल्पर। ठीकु आहे। सो थांव हिते मां थोरा टेड़े पखेड़े छॾिया आहिनि त जीअं थधा थी वञनि। उनखां सवाइ कल्ह मां ढेर कपिड़नि जा धोता, उन मां हे कुझु चादरूं त असां विछाए छॾियूंसीं कमरनि में, जेके चेंज कयूं। ऐं उहे जेके लाथियूंसीं उहे धोई हिते मां वेड़े रखियूं आहिनि। पंहिंजा कपिड़ा कबट में वेड़े रखियमि। टॉल हुया इलाही सारा, मैट्स, कुशन कवर सभु पंहिंजी जाइन ते पहुची विया। हे रखंदी आहियां मां मथे कबट में, स्टोर में। सो हाणे मां तव्हांखे स्टोर वारे कबट जी स्टोरी थी ॿुधायां। सो कल्ह वियमि मथे स्टोर में, छो त मूंखे कबट मां संदल जी चादर ऐं कुशन कवर्स कढणा हुया। त जेका तबाही मां मथे ॾिठी उहा मां तव्हां सां शेयर थी कयां। मुंहिंजे दर्द जो दास्तान आहे, यकीन कयो। मां घुमी फिरी त छा मोटी आयमि, जेको मां घर अची डिज़ास्टर्स जेके मां फेस कया आहिनि, अञा ताईं मूंखे इहा ख़बर न पई त मुंहिंजे कमरे में पाणी किथां आयो। उहो ज़्यान जेको थियणो थी वियो। सो अलाह बसि सिरनि ॾे ख़ैरु करे, सिर सलामत आहिनि, सामान वरी ठही वेंदा। पर ख़ौफ़ इहो आहे त इहा सूरत हाल अगरि ॿीहर थी वई त पोइ छा थींदो। चेक बि करायमि, सभु कुझु कयमि, कोई ख़बर नथी पए, मिस्ट्री आहे हिकिड़ी। सो मथे वियमि, कबट जीअं ई मां खोलियो, तव्हां यकीन कयो त कोई नंढे साइज़ जो, कोई हेतिरो को टाइनी कुओ या कुआ उन कबट में घिरिया आहिनि, अलाए किथां। हालांकि हिकिड़ो मुंहिंजो बज़ाहिर त मज़बूत ऐं महफ़ूज़ कबट आहे जंहिंमें मां पंहिंजो सामान रखंदी आहियां। सो उन कुए हर क़िस्म जी पंहिंजी ग़िलाज़त उन कबट में छॾी आहे। उहे चवनि त कुओ या हिक खां वधीक, पर हिकिड़ो बिल्कुलु हेतिरा हिकिड़ा वाइट कलर जा नंढड़ा हूंदा आहिनि। सो छो त उहे जेके उते निशानूं छॾे विया पंहिंजूं, उन्हनि मां सुञातमि त नंढी साइज़ जो कुओ आहे। रिलियूं, टुआल एक्स्ट्रा जेके हूंदा आहिनि, असां पंहिंजे यूज़ जा त पंहिंजे कबट में रखंदा आहियूं, पर एक्स्ट्रा हूंदा आहिनि ज़ाहिर आए वए जे लाइ, ज़रूरत जे लाइ। चादरूं, कुशन कवर्स, फरासियूं, खेस, काई शइ बचियल नहीं। हे जेके मां कढी आई आहियां संदल जी चादर ऐं कुशन कवर्स, इहे बिल्कुलु हेठां हेठां हुया तहनि में, त उहे ॾिठुमि त उहे बचियल आहिनि, त अचे मां कढी विछाया। कल्ह मां ज़िक्र न कयो, हाँ सड़ी वियो सफ़ा मरां पई। त पहिरियों त मां सॼा पंहिंजा हेठियां कबट ख़ाली करे पंहिंजे कमरे जा उहे ख़ुश्क कयमि, हटायमि पंहिंजी जाइन तां, उन्हनि खे चेक कयमि, मुशक़त। हाणे तव्हां सोचो त इहे एतिरियूं चादरूं, टॉल, रिलियूं ज़ाहिर मां एज़ इट इज़ त कोन रखंदमि। सो बसि खिल बि अचे थी पंहिंजे हाल ते, बल्कि पहले आती थी हाल दिल पे हंसी, अब किसी बात पर नहीं आती। पर मुंहिंजो हाल उबतो आहे।
सो हाणे डिसाइड इहो कयो आहे त मथे लाउंज में जेको हिकिड़ो वॾो कबट ठहियलु आहे उन में असां आईंदा पंहिंजा सॼा मथे कबट वारा सामान लाहे अची रखंदासीं, सभु चादरूं रिलियूं टॉल जेको बि आहे उन में, पर पहिरियों धोइणा आहिनि। हाए मुशक़त जी इंतिहा आहे। मां सुराण खे चयो हाणे इहे पिया हुजनि, संडे ते मां इनशाला धोइणु शुरू कंदमि। ऐं सुराण खे चयमि छो त सुराण घर में हूंदी त उहा मूंखे मथे सुकणा विझाईंदी, ज़ाहिर आहे हेठि असां इहे एतिरियूं रिलियूं ऐं शयूं सुकड़ियूं नथा विझी सघूं। सो बसि इहो त मुंहिंजे दर्द जो दास्तान। सो हीअ जेके चादरूं मां हिते वेढ़े रखियूं आहिनि इहे इते ई पयूं हूंदियूं या वधि में वधि मां मथे संदल ते पहुचाईंदमि त जीअं मां मथियों कबट साफ़ु कयां चङी तरह सां, उघां उनखे पूरो, उन में तरे में कुझु अख़बारूं या कुझु प्लास्टिक जी शीट्स कुझु विछाए उते रखंदमि। उन सां इहो थींदो त हिकु त उहो थोरो वेझो बि थी वेंदियूं, मूंखे सफ़ा मथे न वञिणो पवंदो। पहिरियों ज़ाहिर आहे इन कबट में तारीख़ वारनि जो सामान हूंदो त हिते जाइ न हुई त मां मथे रखिया। सो हाणे उहो त उअं ई ख़ाली पियो आहे, जॾहिं को आयो वियो त ॾिठो वेंदो वरी ख़ाली कंदमि, अलाह चाहियो त। सो फ़िलहालु सोचां थी त ख़ाली कबट आहे त उन में मां शयूं सेट कयां। सो इहो इरादो आहे। ऐं उनखां सवाइ मथियों जेको मुंहिंजो स्टोर वारो कबट ख़ाली थींदो उन में पोइ मां पंहिंजा 3 दॿा रखंदमि। जीअं मूं वटि इलाही सारियूं ख़ाली बोतलूं हूंदियूं आहिनि, कैन हूंदा आहिनि, के अहिड़े क़िस्म जूं शयूं पंहिंजे क्राफ्ट सां रिलेटेड जंहिंखे को टुके न सघे, खाई न सघे। सो अहिड़े क़िस्म जो सामान बि मूं वटि इलाही हूंदो आहे। सो इहो त मुंहिंजो दास्तान। त हाणे मां चाहियां थी अॼु फ्राइडे आहे, सभिनी खां पहिरियों गीज़र ऑन करे अचां। थधो पाणी आहे सफ़ा, सुबुह बि नमाज़ वज़ू पई कयां त सफ़ा चिल्ड पाणी हो, पर हलो वज़ू में बर्दाश्त थी वियो, विंजण में बर्दाश्त कोन थींदो। सो फुल ते त न हलाइबो, ज़ाहिर आहे थोरो वार्म उन ते रखी ईंदमि। उनखां सवाइ गीज़र हलाइण खां पोइ वेंदमि ॿाहिरि, अङण में कुझु कमु कंदमि। ॾाढा मुंहिंजा प्लांट्स इग्नोर थियल आहिनि, उन्हनि खे मुंहिंजी मदद जी सख़्तु ज़रूरत आहे। अच्छा वरी मज़े जी ॿी ॻाल्हि, उफ़ ख़ुदाया, त जेको पाणीअ जो मोटर आहे उहो हलायां थी त उन मां पाइप जे जॉइंट मां हीअं फुहारे वांगुरु पाणी थो निकिरे ऐं उहो सॼो उन मोटर जे मथां थो पए। त मां आई आहियां त मां इन करे उहो हलायो बि न, थोरी देरि हलायमि जंहिंमां मूंखे ख़बर पई त हिन में कुझु गड़बड़ आहे, लीकेज इलाही आहे। त उहो मां फ़िलहालु त उनखे टेप वेप वेड़े कुझु कमु कंदमि ऐं पोइ प्लम्बर खे कॉल करणी आहे। अॼु जुमो आहे त अॼु त मुश्किल मिले, त सुभाणे प्लम्बर खे कॉल कंदमि इनशाला। अॼु जुगाड़ करे मोटर हलायां थी। सो इहो त हाल अहिवाल। ज़िंदगी में पहिरियों दफ़ो एॾो अरसो घरु बंदि करे मां निकितमि, जेको मां पंहिंजे ॿारनि सां इंजॉय कयो, जेके मां कुदरत जा शाहकार ॾिठा, अलाह जो जहान ॾिठो, उन्हनि जी ख़ुशी उहा अलाए किथे दॿिजी वई। घर अची हीअ परेशानी, हूअ परेशानी, सभु परेशानी। अञा मां तव्हांखे इहो न ॿुधायो त ॿाहिरि असांजो जेको एक्स्ट्रा वॉशरूम आहे घिटीअ में, उहो सुराण यूज़ कंदी आहे। छो त हुनजो कमिरो जेको आहे असल में ड्राइंग रूम आहे। हीअ मुंहिंजे पोयां वारो जेको कमिरो आहे इहो ड्राइंग रूम हुयो, पर असां हिनखे बेडरूम करे छॾियो। असांखे ड्राइंग रूम ज़रूरत कोन्हे, त पोइ इन सां बाथरूम कोन्हे, त पोइ जेको ॿाहिरि बाथरूम आहे उहो सुराण यूज़ कंदी आहे। उहो बि बंदि हुयो, उनजो सॼो दरवाज़ो पोइ टुकी वियो आहे। अंदरि उनजो टिशू पेपर जो रोल हुयो, साबुण हुयो, उहे सभु टुके भोरे चूरो करे विया आहिनि। सो इहो त दास्तान। मां तव्हांखे मां दरवाज़े जो सीन त ॾेखारियां थी घटि में घटि, छो त बाक़ी शयूं त असां उछलाए सफ़ाई करे छॾीसीं, पर हाणे दरवाज़ो टुकियो पियो आहे त उहो मां तव्हांखे ॾेखारियां थी। सो असां सां एॾी इहा ट्रेजिडी थी आहे। हूअं छा हूंदो आहे, मथे स्टोर में बि सुराण वेंदी आहे रोज़ानो वॉक करणु, त स्टोर खोले छॾींदी आहे। इहो असांजो रूल आहे। त असां वॉक करणु वेंदा आहियूं, जेतिरी देरि असां छत ते हूंदा आहियूं स्टोर दरवाज़ो खोले छॾींदा आहियूं त भली वेंटिलेशन थिए, या उस जो टाइम हूंदो आहे त असां चवंदा आहियूं त उन में उस लॻे अंदरि। सो ऐं अने पाणी पियो हूंदो आहे जेको असां पखियुनि खे विझंदा आहियूं, त सुराण रेगुलर वॉक कंदी आहे, दरवाज़ो खोले छॾींदी आहे, अने पाणी विझंदी आहे, त यानी माण्हू जी हिकिड़ी अचु वञु उते लॻी पई हूंदी। पर हे जो महीने खां बंदि पियो आहे, कोई कोन थो अचे न वञे, न कोई आवे, न कोई जावे, न कोई चुगली खावे। सो इहो थी वियो कारनामो। त बसि इहो त अॼु जो असांजो किसो। जॾहिं खां मां आई आहियां त सिर्फ़ु मां इहे शयूं जेके बि बिगाड़ आहे, जेको बि डिज़ास्टर आहे, उनखे सिधे करण जी कोशिशि में लॻी पई आहियां। हर शइ जो मसइलो आहे। ऐं बसि सोचियमि त अॼु बि कुझु ॻाल्हियूं बि कयां तव्हां सां, ऐं कुझु मां जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे बि तव्हां सां शेयर कयां। सो इहा सूरत हाल आहे। ऐं मां तव्हांखे ॾेखारियां थी उन दरवाज़े जो हशर ॾिसो। हे असांजो वॉशिंग एरिया आहे। हिते वॉशिंग मशीन, गीज़र सभु कुझु पियो आहे। ठीकु आहे। हे आहे वॉशरूम। हे ॾिसो, बाक़ाइदा फॉइल खाई विया आहिनि, पूरो हिन दरवाज़े जो पीस इहो खाई विया आहिनि, त जीअं त अचण वञण जी जाइ थिए उन्हनि खे, ऐं अंदरि वञी हिननि तबाही मचाई आहे। सो बसि अलाह रहम करे। मां अची वई आहियां ॿाहिरि ऐं तव्हांखे मज़े जी शइ ॾेखारियां। हीअ मुंहिंजी ॿी निम आहे, हिन में फुटी पंहिंजो पाण
वो पहिरीं वारी बि पाणी फुटी जेका वॾी थी वई त मां ॿाहिरि हणी छॾी। सो हे ॾिसो न, जॾहिं ॿियो को पाणी ॾींदो आहे त ईअं थींदो आहे। हिन जूं सॼियूं रूट्स प्लांट्स जूं जेके आहिनि उहे नज़र थियूं अचनि। पर जॾहिं मां पाण पाणी ॾींदी आहियां त मां इहो कंदी आहियां जो अक्सर मां हीअ मिटी हिन में जेको आहे वापसि कंदी वेंदी आहियां गॾु गॾु। त हिन जी इहा मिटी हितां वही बि वई आहे सॼी हेठि। हाणे मूंखे न आहे ख़बर अॼु मां हिते केतिरो कमु करे सघंदमि, पर हे अलाह जो इनाम आहे मूंखे हिकिड़ी ॿी निम जेके मां कोशिशि कंदमि त हिकिड़े अलॻि कुंडीअ में शिफ्ट कयां त जीअं इहा वरी वॾी थींदी त इनशा मां हिनखे ॿाहिरि हणंदमि। ऐं हे मां रखियो हुअमि, ॿिए मां कुझु पन सड़ी विया आहिनि। ज़ाहिर मां न हुयमि, हिननि मूंखे मिस बि कयो हूंदो, मुंहिंजी ॻाल्हियुनि खे, मुंहिंजे प्यार खे मिस कयो हूंदो। हिननि में कुझु में रूट्स निकितियूं आहिनि, कुझु सड़ी विया आहिनि। सो जिन में रूट्स निकितियूं आहिनि उन्हनि खे मां शिफ्ट कंदमि नई कुंडीअ में। ऐं बाक़ी उहे ओवर वाटरिंग मूंखे ख़बर हूंदी आहे, मां ॾिसंदी आहियां त कहिड़े प्लांट जी मिटी ड्राई थी वई आहे त उनखे मूंखे पाणी ॾियणु घुरिजे। ऐं हिन जी ही ॾिसो माशाल्लाह, हे त वलियूं कटे हाणे मां ॿिए कंहिं में हणंदमि, छो त एॾियूं वॾियूं वलियूं मां हिन में छॾींदी न आहियां। हीअ सभु वलियूं ॾाढियूं वॾियूं थी वियूं आहिनि। हिन सभिनी शयुनि खे शदीद सफ़ाई जी ज़रूरत आहे, जेका मां कोशिशि कयां थी। सॼो त मुंहिंजो वसु ई न आहे त मां अॼु हिन सॼे खे कुझु करे सघां। ऐं हिते हिकिड़ो ॿियो वण बि वॾो थियो आहे, अलाए छा जो आहे मूंखे न आहे ख़बर। हे बि हिन में नेचुरली पाणी फुटो आहे। सो बसि ॾिसां थी त अॼु मूंखां छा छा थींदो। ऐं वल अलाए केतिरी वॾी थी वई आहे, ॿाहिरि अलाए केतिरी वई आहे, ॿाहिरि निकिरंदमि त ॾिसंदमि किथे पुती आहे। सो बसि डैमेज जेको आहे घर में वधंदो थो वञे। हिते ई सॼो क्रैक पइजी वियो आहे। बसि अलाह रहम करे, हे जेके मां सदका ॾींदी थी रहां न, उहे बचाईंदा था अचनि मूंखे, उन्हनि सां कुझु न कुझु बचायो आहे। हीउ तख़्तो अञा ताईं किरियो पियो आहे, जेके ग्रिल ठीकु करे विया, कटे विया, त उहे बर्बादी करे विया हिते, त उहा अञा ताईं थियल आहे। छो त मां वेंदे महिल कोन ठाही, मूं चयो हाणे अॻे पोइ वापसि अची मां हर शइ सिधी कंदमि। सो एॾो कमु आहे, एॾो कमु आहे। ऐं दिलि मुंहिंजी तड़पे थी त मां इहे पाइन कोन्स जेके आहिनि उहे धोआं, साफ़ु कयां, उन्हनि जा क्राफ्ट्स ठाहियां। त फ़िलहालु इहो पॉसिबल न आहे। पहिरियों मां सॼा बिगाड़ सिधा कयां पंहिंजे घर जा, अलाह ख़ैरु कंदो त उनखां पोइ मां कुझु न कुझु क्राफ्ट वर्क शुरू कंदमि। फ़िलहालु इहा ई ज़िंदगी आहे, इहो ई सभु कुझु आहे। हिन वेचारे जी सफ़ाई कयां, पाणी मां हिनखे ॾिनो हो, पर पोइ बि हिन में जान न आई आहे। हे लॻे थो मूंखे हिन मां कढणो ई पवंदो। हितां वारो हे टुटी पियो आहे। सो हिन में बि थोरी मिटी विझंदमि, कुझु हिनखे बि रेस्क्यू कंदमि, ॾिसां थी छा थो थी सघे। ऐं ज़ाहिर आहे पाण जॾहिं घर में न हुजिबो आहे न, पोइ ईअं ई थींदो आहे। हे ॾिसो, हिन में जेके विधा हुयमि मां एरोहेड प्लांट्स, जेको मां चवां पई कुझु सड़ी विया आहिनि, पर 3 प्लांट्स मुंहिंजा रेडी आहिनि। हीअ ॾिसो 3 प्लांट्स, टिनी में रूट्स निकितियूं आहिनि। ऐं माशाल्लाह माशाल्लाह हिननि जा सड़ियल पन मां कटे छॾींदमि ऐं हिननि खे हाणे हणंदमि मां ॿियनि कुंडनि में। ऐं हिन जो जुगाड़ कयमि, तख़्तो जो पेट किरियल हो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मां वाढो न आहियां, पर मां कोशिशि कई हिनखे ठीकु करण जी। ऐं वरी कॾहिं कंहिं कम लाइ वाढो ईंदो घर में त मां हिनखे वरी शेल्फ खे वराए हणाईंदसि। उनखां सवाइ सभिनी में गुॾ कई अथमि। हीउ मुंहिंजो नंढिड़ो स्पेड, ऐं हीअ मां हिते प्लांट खयों आहे निम। हीअ कुंडी ख़ाली आहे, मुंहिंजो ॿूटो मुंहिंजे हूंदे ई सड़ी वियो हो। सो बार बार मां चवां थी घर में न हुजिबो आहे त ईअं थींदो आहे, पर घर में हूंदे बि कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे। त अलाए छा थियो, हिनखे सड़ी वियो। त मां चाहियां थी त निम मां हिन मां कढी हिन में हणां, त जीअं, छो त हिते उस बि ईंदी आहे ऐं हे उस जो ई प्लांट हूंदो आहे निम। त हिनखे मां हिते हणां थी। ऐं हे मां जेको आहे 3 डिफरेंट पॉट्स में पोखियां थी। अलाह में उमेदु इहा ई आहे त हे फुटी वेंदा। सो जेके 3 एरोहेड प्लांट्स हुया, हिकिड़ो हिते हयूं अथमि, ॿियो हिते हयूं अथमि। जेकॾहिं अञा वॾा थी वेंदा अलाह कंदो त पोइ वरी मां हिनखे वॾी कुंडी में शिफ्ट कंदमि। हिन में हिकिड़ो मनी प्लांट हयमि, छो त हिन जो प्लांट सड़ी वियो। ऐं मनी प्लांट मां हिन बोतल में विझी रखियो, जंहिंजी रूट्स निकिरी आयूं, त उहो मुंहिंजो लॻी वियो। ऐं एरोहेड प्लांट जो 3 जेको पार्ट आहे उहो मां हिते हयो आहे। सो हिन में हिकिड़ो मनी प्लांट जो पन बि लॻल आहे, त भले पिया वॾा थियनि। सो ॻाल्हि इहा आहे त हीउ प्लांट जेको आहे छांव जो आहे, त छांव हिते जेको आहे मथां निम आहे, माशाल्लाह छांव बि आहे, हल्की हल्की रोशनी, तपिश, उस थोरी घणी उहा बि हिननि खे मिलंदी रहंदी। हीअ वलियूं वॾियूं थी वियूं त हिननि खे बि जेको आहे मां प्रॉपरली हिननि में सेट कंदमि। सो सिलसिलो जारी आहे कम जो। हीउ जेको मुंहिंजो नैक्रा में जो वॉल हैंगिंग छिॼी पियो हितां, उहो प्लांट हेठि रखियो आहे। गुॾ सभिनी जी कई आहे ऐं मिटी विधी आहे थोरी फ्रेश।
हिते रखियो आहे त जीअं हिते वधे, बल्कि मुंहिंजो ख़्यालु आहे हितां मां हिनखे खणंदमि त जीअं छांव में जेको आहे शायदि वधीक सर्वाइव करे। हिननि जी बि गुड कई आहे माशाल्लाह सां, निम हिते लॻी वई ऐं अलाह कंदो त इहा बि वधंदी त वरी मां ॿाहिरि पोखींदमि, सावक ई सावक हूंदी, कुझु एक्स्ट्रा पन गंदगार कढियो अथमि। सो हिन मैक्रा में मां मोती सॼा वेही कढां थी इते ई, छो त मेरा आहिनि, ॿिए कंहिं हंधि त मां अंदरि न खणी वेंदमि, त इते ई अॻो पोइ गंद थिए। ऐं इहा स्टिक जेका आहे इहा बि हितां कढंदमि ऐं पोइ इनशाला हिन स्टिक खे वरी मां पेंट करे यूज़ कंदमि। सो अञा काफ़ी टाइम मुंहिंजो इते ई गुज़रंदो। हीअ पत्थर जेके मां लाहौर मां नर्सरी मां वरिता फ़िलहालु हिते रखिया आहिनि, हीअ 2 वॾा पत्थर बि हिते रखिया आहिनि। ऐं जेसि मूंखे एॾो वणे पियो हिन जो ग्रीन टेक्सचर ऐं हुनजो ग्रे ऐं ब्लूइश ग्रे, धोईंदमि त थोरो अञा साफ़ु थी वेंदो, धोता न आहिनि। त इहे फ़िलहालु त इते ई रखिया आहिनि। हिन जी अम्ब्रेला पाम जी बि थोरी घणी कटिंग करणी आहे, छो त जिन जा पन जेके आहिनि ख़ुश्क थी विया अथसि, इहे मूंखे हितां कढणा आहिनि। इन्हनि ते मूंखे कुझु तजुर्बो बि करिणो आहे, उहो तजुर्बो कयां थी अॼु, कामयाबु थींदो, हफ़्तो 2 हफ़्तनि खां पोइ हुनजो रिज़ल्ट निकिरंदो त मां तव्हां सां उहो बि शेयर कंदमि। सो हिन महिल मुंहिंजो सॼो कमु जेको आहे हिते अंदरि हली रहियो आहे ऐं मथे कबट वारो डिज़ास्टर, मां उहो इनशाला संडे ते सॼा धोई पोई साफ़ु करे ऐं हर शइ सेट कंदमि। सो फ़िलहालु मां हिते ई थी कमु कयां। सॼा ही मां हिन मां कढी वरिता मैक्रामे जा मोती, ऐं ॾिसो हीअ आहे मुंहिंजो ठाहियलु मैक्रामे, ऐं इहो अहिड़ी फ्रेश सूतीअ मां ठाहियो। मैक्रामे जे लाइ सनियूं थुलियूं हर साइज़ जूं ॾोरियूं मिलंदियूं आहिनि, कॉटन जूं ॾोरियूं हूंदियूं आहिनि, पर मां उहे न यूज़ कंदी आहियां, छो त असां वटि मिटी ॾाढी हूंदी आहे, ॾोरियूं मेरियूं थी वेंदियूं। हे वीचारो मेरो बि थी वञे न त एॾो माना बुरो न लॻंदो आहे। स्टिक बि कढी हिन में विधमि, मोती जार में थी विझां त हीअ सभु अंदरि खणी वञी हाणे धोइणु मुंहिंजे लाइ आसानु थींदा ऐं इहे सभु शयूं ॿीहर यूज़ थींदियूं। इहा बॉटल बि, हीअ मोती बि, हीअ स्टिक बि, कुझु बि ज़ाया न आहे। उनखां अलावा हिकिड़ी ॿी शइ तव्हांखे ॾेखारियां त हिन में जेके फन में हीअं रूट्स निकिरंदियूं आहिनि, पोइ हे रूट्स अगरि कंहिं बि ॿिए प्लांट में वञी लॻनि त उते पंहिंजी जाइ ठाहींदियूं। त हिते रूट्स हितां लटकी लटकी हिन मुंहिंजे अम्ब्रेला पाम में अची वियूं आहिनि। हिते हिननि हिकिड़ो नओं प्लांट फुटायो आहे, इहो मां हितां कढंदमि, ॿी कुंडीअ में हणंदमि। ऐं हीअ बि हिकिड़ो वधी चुको हो जेको मां कढी ॿी कुंडीअ में हयो आहे। पहिरियों बि मां जेको आहे 2 प्लांट्स पोखिया, जंहिंमां हिकिड़ो न लॻो, ॿियो लॻी वियो। हीअ मुंहिंजो फन लॻी वियो आहे माशाल्लाह, अञा ताईं साओ आहे, ख़राबु कोन थियो आहे, सड़ियो कोन्हे। सो मां ॿीहर बि ट्राए कयां थी। हे हयो हुअमि, हे सड़ी वियो, हे न लॻो आहे। हिन में निम बि हुई, उहा बि न फुटी। ठीकु आहे, सो हाणे मां हिननि खे कढंदमि ऐं हिन में वरी मां ॿियो प्लांट पोखींदमि। हिननि जी गुॾ करणी आहे, सॼो हिन जो जेको बल्ब आहे उहो ॿाहिरि निकिरी आयो आहे, हीअ स्टेम हिन जो, हे ॾाढो कमु आहे। बहरहाल कंदी थी रहां। हुनखां पोइ हा ॿियो तव्हांखे ॾेखारियां त हीअ अम्ब्रेला पाम मां कटियो आहे। इन ते मां हिकिड़ो हिन जो मैथड ॾिठुमि, हिन खे प्रोपेगेट करण जो, उहो मां ट्राए थी कयां, उहो तव्हांखे ॾेखारियां थी पोइ। सो हीअ मां सिखियो किथां त अम्ब्रेला पाम जा हीअ जेके पन कटे अधु कयो। अच्छा, हाणे छा आहे त हीअ 4 जेके आहिनि न, मां ऑलरेडी सड़ियल खयां आहिनि, जिन जा सड़ियल मतिलबु जेके सुकनि पिया, हिननि जा मां सुका पन कटिया आहिनि, हिकिड़ो खयो मां फ्रेश। ठीकु आहे, हाणे इन्हनि खे छा करिणो आहे, हिननि खे सभिनी खे पाणीअ में पिसाइणो आहे, ऊंधो करे। हीअ ऊंधो करे हिन पाणी जी बॉटल में मां हिन खे विझां थी। हीअ ॾिसो मां विझी छॾिया हिन में। हिन मां मां हाणे एरोहेड प्लांट जा 3 प्लांट्स कढी कूंडियुनि में हया आहिनि, ऐं अॼु मां हिन में वरी अम्ब्रेला पाम हयो आहे। हीअ मुंहिंजो फस्ट टाइम आहे एक्सपीरियंस, मां पहिरियों कॾहिं बि न कयो आहे। मां कल्ह ई पंहिंजे हिकिड़े ग्रुप में इहो मेथड कंहिं शेयर कयो त मूंखे ॾाढो वणियो। सो घटि में घटि 1 हफ़्तो, वधि में वधि 2 हफ़्ता, उन में जेका हिननि मां नवां प्लांट्स निकिरी ईंदा बकौल हुननि जे, ऐं हुननि स्टेप बाय स्टेप सॼियूं पिक्चर्स बि जेके आहिनि शेयर कयूं। सो मां ॾिसां थी त हाणे इहो तजुर्बो कामयाबु रहे थो। हे हिते हयूं अथमि हिकिड़ो, हे छो त के प्लांट सड़ी था वञनि, जो कुंडियूं ख़ाली पई हूंदियूं आहिनि, मां वरी वरी यूज़ कंदी आहियां। मूं वटि शयूं उछलाइण जो, ज़ाया करण जो कोई तसवुरु न आहे। सो अञा कुझु देरि हिते कमु कंदमि, 12 थियण वारा आहिनि, ऐं थोरो घणो कमु करे थी वठां। ऐं हितां जी मूंखे इलाही सारी सफ़ाई बि करणी आहे, छो त हेॾो सारो गंदु कढियो अथमि, ऐं मां पाण हिन महिल हिन में वेठी आहियां, जंहिंमें मूंखे ॾाढो मज़ो थो अचे। हिन गंद खां मूंखे का नफ़रत न हूंदी आहे, कोई दिलि ख़राबु न थींदी आहे मुंहिंजी, बसि अल्हम्दुलिल्लाह। अञा हे प्लांट सोचां थी हितां कढां, ऐं जेको पहिरियों वारो हुते हिकिड़ी कूंडी रखियल हुई, हुन मां सड़ी वियो, जिते मुंहिंजा ही फ्लेमिंगोस पिया आहिनि, उते ख़ाली कूंडी आहे, त उन में पोखियां थी। सफ़ाई करे छॾियमि, हितां काफ़ी कमु कयो आहे, पर पोइ बि जेको रिक्वायर्ड कमु आहे पूरे हिन अंगण जे एरिया में, उनजो मां 20% बमुश्किल कयो हूंदो। अञा बि हे
मथे कंदमि, हाणे विसरी वई मूंखां। ऐं हिकिड़े ॿिनि प्लांट्स जी साम्हूं जेके फ्लेमिंगो जो पोयां पिया आहिनि उनजी थोरी कटिंग करणी आहे ऐं गुॾ करणी आहे, उहा विसरी वई। हाणे जॾहिं कैमरा हथ में खणंदमि फाइनली तॾहिं यादि पई आहे। कचिरो हिते जमा कयो आहे, खणण जी हिमत बि न आहे, ऐं इहो मां पोइ कंदसि, खणी वठंदमि इनशाला। ऐं फ़िलहालु मां हिननि खे प्लांट्स खे ॿधां। ऐं इलाही सारियुनि कुंडियुनि में मूं नई ऐं फ्रेश जेका आहे सूतली हई आहे, छो त ॻरी वई हिननि जी, किन जी ॻरी वई, ऐं हे त ज़ाहिर तख़्तो ई भॼी पियो, त मूंखे कटे करे कढणा पिया। हथ ॾिसो मुंहिंजा, ऐं प्राउड ऑफ माई हैंड्स, मज़दूर जा हथ आहिनि। सो बहरहाल अलाह जो करम आहे, अलाह जो शुक्र आहे, इलाही कुझु करे वरितो आहे। थोरो बसि हिननि जी ट्रिमिंग कयां ऐं हिननि जी सेटिंग कयां, पोइ हलंदासीं किचन में। सभु कम थी विया, ऐं हाणे हलंदासीं किचन में। हथ बि धोआं, हिननि शयुनि खे बि साफ़ु कयां। हे ॾिसो, हाणे हिन में मां ॿियो बि पाणी विझंदमि। 10:30 बजे मां हे रखिया आहिनि ऐं हिन महिल थिया आहिनि 12:30। वाह वाह, ज़बरदस्त। हे 2 कलाकनि में एतिरा फुंडी विया आहिनि, ऐं हे अञा थोरा वॾा थींदा। हिन में अञा मां थोरो ॿियो पाणी बि विझां थी। ऐं मां मंझंदि जो पचाईंदमि गोभी ऐं चिकन, त मां गोभी ऐं चिकन सवेर खां कढी वई हुयमि, त हाणे हिते किचन में कमु करिणो आहे। क्यारी की कर दी सफ़ाई? सही आहे। अॼु हिन नंढड़ी खे मां सॼो हमेशह मुंहिंजी हेल्प कराईंदो आहे, त हिन में क्यारी में ॾाढा पन, ॾाढो कचिरो जमा थियल हो। ये क्या पूरी बोरी इसी में से निकली है? हाँ, अच्छा, मैं समझी कि इसी में से, नहीं कचरा पूरा भर के इसी में से निकला है। हद है। अच्छा ठीक है, अभी याद से आना है परसों छत की सफाई के लिए, ठीक है। ये हितां जी बि सफ़ाई थी वई, जेको मूंखे इलाही मुंहिंजे मथां बोझ हुयो ॼण। हुनखे सॼो अथमि, इनशाला संडे ते वरी मां मथे छत जी सफ़ाई कराईंदमि। हितां हिकिड़ो गुल खपे मूंखे, उहो मां पटियां थी। इनखे गुल खे धोई एक्स्ट्रा पन पटे छॾियामांसि, सिर्फ़ु 2 पन रहाया अथमांसि, त हिनखे मां हिन में विधो आहे। अक्सर विझंदी आहियां, ऐं 1 या 2 ॾींहंनि में वरी इहे सॼा हिन जा गुल छणी वेंदा आहिनि। ऐं हीअ डक बि मां हिते रखी आहे। हिनखे अञा मां प्रॉपर डेकोरेट कोन कयो आहे ट्रे खे, पर 2 चश्मा पंहिंजा रखिया आहिनि, वेझो जो ऐं परे जो। टीवी ॾिसण महिल पाईंदी आहियां, हिकिड़ो कोई बि हुनर करण महिल वेझे जो। सो अञा हिन में कुझु न कुझु मां चेंजिस कंदमि। बसि हे त ईअं हाणे ॿाहिरि वियमि त मां चयो, इलाही ॾींहंनि खां मुंहिंजो प्लान हो, जॾहिं खां वापसि आई आहियां त हिकिड़ो गुल पटे हिन में विझंदमि। सो इहो गुल पटे आयमि, ऐं हिन में फाइनली मां विधो। बोर्ड पचे थो हिते, फाइनल करे छॾियां। ऐं हाणे हिनखे दम ते रखी, थोरो बॉइल थींदो दम ते रखंदीमांसि। ऐं गोभी ऐं चिकन मुंहिंजी रेसिपी अवेलेबल अथव, अगरि केरु ॾिसणु चाहे त ॾिसी था सघो। ऐं साइड में हाणे मां मानी पचाए छॾींदमि। ऐं उनखां अलावा तव्हांखां हाणे मां मोकिलायां थी, छो त हाणे खाधो पचाए तयारु कयां, पोइ नमाज़ जी तयारी कयां। विझणो बि आहे, जुमो आहे त असांखे लाज़मी विझंदा आहियूं, क़ुरान शरीफ़ पढ़ंदमि। ऐं तव्हांखां हाणे मां मोकिलाईंदमि। ख़ुशि जो आबाद हुजो। इहो अॼु जो एक्स्ट्रा व्लॉग, बोनस व्लॉग, ठीकु आहे। ऐं हे ॾिसो, हे त भरनी भरिजी चुकी आहे। मूंखे लॻे थो अञा हिन में मूंखे जेको आहे पाणी विझणो पवंदो, छो त हिन पाणी हाणे त मथे कोन्ह अथसि। सो वाह वाह, मज़ो थो अचे ॾाढो। ऐं मूंखे हाणे यादि नथो अचे त हिननि खे कंटिन्यू यूज़ करण जे लाइ पाणी शायदि भरे ई रखिबो आहे, मुंहिंजे ख़्याल में। ॾिसां थी, अलाए छा कबो आहे, विसरी वई आहे ॻाल्हि। ऐं मोती बि जेके आहिनि साफ़ु थी विया। ज़ाहिर आहे इहे एतिरा ई साफ़ु था थी सघनि, आहिनि सेरामिक जा। ऐं जॾहिं ॿीहर यूज़ कंदमि त हिकु दफ़ो वरी फाइनली मां हिननि खे धोईंदमि। त ठिकर जा न आहिनि, ओ सॉरी, हुन जा छा चइबो आहे, काठ जा न आहिनि। छो त अॼुकल्ह मां सर्च थी कयां न, मैक्रा में बीट्स त मोस्टली काठ जा था अचनि, वुडन बीट्स था मिलनि। उहे त मतिलबु जल्दी ख़राबु थी वेंदा। अंदरि हुजनि, छांव में हुजनि त पोइ न थींदा। पर जीअं त मूंखे मैक्रा में जेके ॿाहिरि उस में ई हणणा हूंदा आहिनि हमेशह, तंहिंजे करे मां कोशिशि कंदी आहियां त इहे वराए वराए साॻा मोती इस्तेमालु कयां। सो तव्हांखां मोकिलायां थी। ख़ुशि जो आबाद हुजो। इनशाला 3 बजे वरी मिलूं था। ऐं जॾहिं तव्हां हीउ व्लॉग ॾिसंदव त उहो 3 बजे वारी असांजी मीटिंग बि थी चुकी हूंदी, उहो सेशन गुज़री वियो हूंदो। ठीकु आहे। सो हाणे अलाह हाफ़िज़।